नाज़रीन, झोक शरीफ ऐं बरपासे वारनि इलाइक़नि में हलंदड़ मुनशियात ख़िलाफ़ सियासी समाजी अॻवाननि वापारियुनि उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां हाई स्कूल खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। उन मौक़े ते अॻवाननि आवाज़ टीवी जे रिपोर्टर ग़ुलाम क़ादिर जतोई सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि, अचो त ॾिसूं। हेॾो सारो जेको सो कीस थियो आहे, ज़ुल्म थियो आहे, उन ज़ुल्म जे ख़िलाफ़ असां मार्च करे कोन वेंदासीं। मुंहिंजो पुटु अॼु वियो आहे, अॼु ॿियनि जा ॿ कुंदर वञी सघनि था जेकॾहिं नशे जी लानत में हूंदा त। असां चाहियूं था त इंतिज़ामिया उन ते अमल कराए, नथी कराए त जंग आहे, तंग आई त जंग आहे त असां अॻिते वधण जे लाइ असां लाइमल जेको सो हाणे असां पंहिंजो पधिरो कंदासीं ऐं पोइ अञा असां इनखे तयारी अॻिते वधाईंदासीं। इन में असां वटि तक़रीबन मंशियात जा अदाद काफ़ी थी चुका आहिनि। तंहिंजे करे आउं सभिनी पेरेंट्स जेके असांजा नौजवान आहिनि उन्हनि खे बि चवंदुसि, असांजे स्कूल जा शागिर्द आहिनि ऐं नंढी लेवल खां वठी, छो त हीअ जेको मंशियात आहे असां ॾिसूं पिया त उहो नंढी एज वारनि खे बुनियाद खां असांजो बुनियाद ख़राबु कयो पियो वञे। त छो त असांजो जेकॾहिं ईंदड़ नसल जेकॾहिं फ्यूचर जेकॾहिं ख़राबु थी वियो त असां जेको कंहिं बि लेवल में या कंहिं तइलीम जे हवाले सां या कंहिं बि लेवल जे हवाले सां अॻियां वधी न सघंदासीं। मंशियात जे ख़िलाफ़ असां जंग जारी रखंदासीं। असां जल्दी पंहिंजो लाइ अमल ॾींदासीं त असीं छा करियूं था, छा नथा करियूं। अगरि पुलिस इन्हनि भताखोरनि इन मंशियात फ़रोशनि खे ॾंडो नथी ॾिए त पोइ असांखे बि ॾंडो ॾियणु अचे थो। अॼु जेकॾहिं साईं हासिल जे छोकिरे पंहिंजे पाण खे ॿाहिरि ईंदी आहे, सुभाणे असां ईअं मजबूर न थियूं जो उन्हनि मंशियात फ़रोशनि खे असां कानून हथ में खणी ॿाहिरि ॾियूं। जेको मंशियात नज़र अचे पई, उहा मंशियात हर दुकान ते वखर वांगुरु जेको सो विकामे पई। त ज़ाहिर आहे जेकॾहिं नौजवाननि खे का शइ इहे तफ़रीह जूं शयूं न मिलंदियूं त उहो मंशियात तरफ़ ई वेंदो। असां SP खे अपील कंदासीं, IG सिंध खे अपील कंदासीं, DIG हैदराबाद खे अपील कंदासीं त महिरबानी खुदारा हिन ते क़दम खयो वञे, न त हिन जो नुक़सानु जेको थिए पियो उन ज़िम्मेवार इंतिज़ामिया आहे।